नशो फिरोज़मा इमज़फ़त अगर जी रिपोर्ट मुताबिक सिंधी अदबी संगत शाख बचल महर पारां इंटरनेशनल राइटर्स फॉर्म पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन नाले वारे शाइर ऐं कॉलम नवीस एजाज़ ममनाई जी किताब हादी सिंधी हिदायत जे महूरती तकरीब पीपल्स स्कूल हॉल में मुनक़िद थी। तकरीब जी सदारत संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी सैयद मुख्तियार अली शाह मुख्तियार कई, जॾहिं त मेहमान ख़ास प्रोफेसर जब्बार मल्ला हुयो। इन मौक़े ते प्रोफेसर बख्श अली चांडियो मखदूम इज़हार असगर भट्टी मुनवर अली सरगाणी अमानत वस्तुल ज़ाहिद हुसैन सुब्रो अब्दुल लतीफ़ सोलंगी उस्ताद इकबाल मेमण ऐं ॿियनि अदीबनि शिरकत कई। मुक़र्ररीन चयो त एजाज़ ममनाई सिंधी अदब खे क़ीमती किताब ॾिना आहिनि ऐं ख़ासि तौरु नात मनकबत ऐं मर्सीअ में संदसि शाइरी अलॻि सुञाणप रखे थी। हुन जी नातिया कलाम खे रूहानी रंग ऐं फ़नी ख़ूबसूरती हासिलु आहे। साहिब किताब एजाज़ ममनाई चयो त सिंधी ॿोलीअ में नात गोई खे वधीक हथी ॾियण जी ज़रूरत आहे, छो त ॿियनि ॿोलियुनि में उन सिन्फ़ खे वधीक अहमियत ॾिनी वञे थी। उन करे हिन मादिरी ॿोलीअ में नातिया कलाम खे अॻिते आणण जो अज़म कयो आहे। सदारी ख़िताब में सैयद मुख्तियार अली शाह चयो त एजाज़ ममनाई हिकु मुतहरिक अदीब ऐं समाजी शख़्सियत आहिनि, जंहिंजो कलाम रूहानी रमज़न सां भरपूर आहे। तक़रीब में नात ख़्वाननि उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर मोहम्मद हुसैन उजण ग़ुलाम हसन कल्होड़ो जमील शेख साबिर ख़ानज़ादो नातू पेश करे महफ़िल खे रूहानी रंग ॾिनो। आख़िर में महिमाननि लाइ मांझांदे जो पिणु एहतमाम कयो वियो।